हाँ तो दोस्तों जीअं त केले में ही मुंहिंजो केलो आहे, हिन केले में चोर लथल आहे। ॾिसूं था हाणे छा पियो करे। मां हिन चोर खे ॻोल्हियां पियो हिन केले में। केॾांहुं वियो केॾांहुं वियो केॾांहुं वियो केॾांहुं वियो। हींअर तमामु महांगो केलो लॻो पियो आहे हिते। जेको हींअर असां वटि सिंध में केले जी चोरी जाम पई थिए, तव्हां ॾिसी रहिया आहियो। चोर खे ॻोल्हियूं पिया, चोर लभनि ई कोन पिया। किथे लधो लधो चोर। दोस्तों चोर लभी वियो आहे। ॾिसूं त हाणे चोर छा पियो करे। डूंगर पियो वढे, छा पियो करे, केला पियो वढे, करे छा पियो। अरे तूं आजा छा पियो करी? गाह पियो कयां। हाँ गाह पियो कयां। गाह पियो करी? जी। किथां? केले मां। अच्छा गाह पियो करी। केला तो कोन वढिया अथई न? ॾिसां। अच्छा गाह पियो करी। जी। हल 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 हल। छा पियो वॼाई? बंद कर हिनखे। जन प्यारा दोस्तों, हीअ जेको आहे सो केले मां गाह पियो करे। हीअ ग़रीब आहे, असां सम्झो त हीअ केला पियो वढे, पर हीअ गाह पियो करे। गाह पियो करी न? जी 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 गाह पियो कयां। घणो गाह कयो अथई? बरोटी कई तव्हां ॾिसो। केला त कोन वढिया अथई न? सही ॿुधा। सही ॿुधाई। कसम ॾेई नानी जो। नानी मुंहिंजी गुज़ारे ई न कर। नानी गुज़ारे वई आहे? हाँ। माल कहिड़ो अथई? 2 किरियूं ने 4 ऐं 2 मेहूं ने। असांखे हमरा ॿुधायो चई हमरा तव्हांजो डांटो खयो केला पियो वठे। न न न न गाह कयो अथई? जी जी। सबूत पियो आहे तुंहिंजो? हाँ सबूत पियो आहे, भले ॾिसो। हलो ठीकु आहे। हाणे तूं केरु आहीं पाण? नूनारी आहियां। नूनारी? जी। किथां जो आहीं? दीनू शाह ते ॻोठे आहे। दीनू शाह? जी। नवाब शाह जो आहीं? जी जी। हाँ हलो ठीकु आहे। जीअं त पहिरियों दोस्तो हीअ असांजा दोस्त पकड़े विधो, पर हाणे हीअ गाह पियो करे। असांखे किन दोस्तनि ॿुधायो त हमरा केले में लथल आहे ऐं जेको आहे सो केला पियो कटे। पर जीअं ई असांखे ख़बर पई, चौधारी घेरो करे वियासीं ऐं हिन जवान मुड़ुस खे पकड़ियोसीं, जंहिंजो नालो छा आहे? अली रज़ा। अली रज़ा नूनारी आहे, जेको गाह पियो करे सो बि केले जे विच में। चौधारी केलो आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। छाजे करे जो हींअर सिंध में केलो तमामु महांगो आहे। 3000 रुपया मण पियो हले। 3000 मण हले पियो, ख़बर अथई न? जी जी 3500 आहे। 3500 रुपया मण पियो हले, यानी कि हाई फाई रेट लॻो पियो आहे। सो असांखे राति ॾींहं हिते चौंकी बि ॾींदा आहियूं, पर के माण्हू अहिड़ा बि आहिनि राति जो अंधेरे जे टाइम ते ऊंधा में उहो पंहिंजो मक़सदु पूरो करण जे लाइ असां जेॾीमहिल पोइते वेंदा आहियूं त ऑटोमेटिकली हुननि खे ख़बर पइजी वेंदी आहे त भाउ हाणे बाग़ार कहिड़ी बि कोन्हनि, जीअं त वञी केले खे ॾारो ॾियूं। सो इन लिहाज़ सां असां जीअं ई पहुतासीं त ॾिठोसीं त हे भाउ पकड़ियोसीं, पर हे अली रज़ा नूनारी जेको पंहिंजो नालो ॿुधाए पियो ऐं गाह पियो करे। सो हालांकि केले में बाग़ में गाह हलण जो बि अलो न आहे, पर हाणे माण्हू मोचारो आहे। नूनारी आहे। नूनारी तमामु असांजा दोस्त बि आहिनि ऐं इन करे हीअ अधु साम्हूं बीठो आहे। हाणे हिनखे आउं हेल्प कयां, गाह जी भरी खणायांसि। छा कयूं? गाह खणाई? तूं बि केले जे विच में अची गाह थो करी यार। हाँ ॾुकर लॻो पियो आहे, मारे तो बि विधो आहे। ॿियो आहे दोस्तों, इन वीडियो खे वधि खां वधि शेयर कजो, लाइक बि कजो, जीअं त मां तव्हांजो पंहिंजो हाकिम पाकिस्तानी। त वधि खां वधि इन खे वीडियो खे लाज़मी शेयर ऐं लाइक ऐं चैनल मुंहिंजे खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। ओके सिंध सलामत, साथ सलामत।